बे पासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। मदे जी भरिसां ॻोठ फ़कीरपुर वासी टैक्सी ड्राइवर पुरसराह नमूने गुम थी वियो आहे। टैक्सी ड्राइवर नज़र बिरोही जे वारसनि संदसि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। वारसनि मूजिबि ड्राइवर 2 ॾींहं अॻु अणसुञातल माण्हुनि सां किराए ते वियो त वापसि न आहे मोटियो, न वरी साणसि को राब्तो थी रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मदे जी भरिसां ॻोठ फ़कीरपुर वासी टैक्सी ड्राइवर पुरसराह नमूने गुम थी वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं, टैक्सी ड्राइवर नज़र बिरोही जे वारसनि संदर अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो आहे। वारसनि मूजिबि ड्राइवर 2 ॾींहं अॻु अणसुञातल माण्हुनि सां किराए ते वियो त वापसि न आहे मोटियो, न वरी साणसि को राब्तो थी रहियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। मदे जी रिपोर्टर तौहीद बिरोही असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद। जी तौहीद, इन हवाले सां आगाह कजो। बिल्कुल मदे जी भरिसां ॻोठ फ़कीरपुर वासी जेको ड्राइवर आहे नज़र मोहम्मद बिरोही जेको 2 ॾींहंनि खां गुम थी वियो आहे। वारसनि पारां अॼु जेको अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। इन सिलसिले में जेको गुम थी वियल ड्राइवर जो भाउ आहे शाहनवाज़ बिरोही जे ॿुधायो त नज़र मोहम्मद बिरोही जेको आहे कार ड्राइवर हो, जेको टैक्सी हलाए पंहिंजो पेट पालींदो, गुज़र सफ़र कंदो, जेको गुज़िरियल ॾींहुं जेको आहे लाड़का में हिकु सवारी सां वियो, जेको घर हिन वक़्तु ताईं जेको 2 ॾींहंनि खां वापसि न मोटियो आहे। ऐं हिननि जो वधीक चवण त असांखे शक आहे त असांजे नौजवान खे कंहिं अगवा कयो वियो आहे। हिननि जेको एसएसपी शिकारपुर खां अपील कई आहे त असांजे नौजवान जे बाज़ाबी जे लाइ मदद थी वञे। जी अवां जी महिरबानी तौहीद बिरोही तफ़सील ॾिना।